आगाह कयो आहे त मंशियात जी हिक वॾी खेप पकड़ी वई। सिंधड़ी पुलिस कार्रवाई कई आहे। कंटेनर मां 3 मण 26 किलो चर्स हथ करण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त कार्रवाई दौरान कंटेनर मां 3 मण 26 किलो चर्स हथ करे 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदारनि जो तालुक़ ख़ैबर पख्तूनख्वा जे लंदी कोटल वारे इलाइक़े सां आहे। आगाह कयो आहे त पुलिस जो इहो बि चवणु आहे त जवाबदार चमन मां खाई वारे इलाइक़े ॾांहुं चर्स स्मगल करे रहिया हुआ। पुलिस ॿुधायो त करोड़े रुपयनि जी मालियत जो चर्स सोहराब उर्फ सरू मरी जे हवाले करण वारा हुआ। पुलिस जो इहो बि चवणु आहे त कंटेनर में 100 मण चर्स हो, पर पुलिस रुगो 145 चर्स ज़ाहिर कयो आहे। 145 किलो चर्स ज़ाहिर कयो वियो आहे पुलिस तरफ़ां। असद शहर खां तफ़सील मालूम कयूं था। असद, वधीक आगाह कजो, वॾी खेप पकड़ी वई आहे चर्स जी। ॿुधाईंदो हलां सिंधड़ी पुलिस जी वॾी कार्रवाई आहे जो ॻुझे इतला ते हिकु कंटेनर जो हिननि पीछो करे दौलताबाद रोड ते हुनखे पकड़ियो, जॾहिं त हुन में 4 ॼणा जेके जिन जो तालुक़ KPK जे लंडी कोतल सां ॿुधायो पियो वञे, जंहिंमें सदाकत रहमान, नईबुल्ला, अतीक जान ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन खे जेको आहे गिरफ़्तार कयो वियो। ऐं कंटेनर जी जेॾी महिल तलाशी वरिती वई त उन मां 3 मण 26 किलो चर्स निकितो। उन 145 किलो चर्स ते सरकार पारां सब इंस्पेक्टर अब्दुल मजीद जतोई जी फ़रियाद ते 9E तहत केस दाख़िल कयो वियो ऐं गिरफ़्तार जवाबदारनि खे हींअर मीरपुर खां जी अदालत में पेश कयो वियो। जवाबदारनि उहो पिणु एतिराफ़ कयो त असां चमन खां इहो चर्स स्मगल करे खाई वञी रहियासीं, जिते जेको आहे सो सोराब उर्फ सुरोमरीअ खे ॼण पे वियासीं, जॾहिं त केस में अहिड़ो पिणु ज़िक्र कयो वियो आहे त इहो जेको चर्स आहे उहो खाईअ जे मंशात फरोश ताईं पहुचायो पियो, जेको असद, आगाह कजो, SSP मीरपुर ख़ासि इन ते के तफ़सील शेयर कया आहिनि। केतिरो चर्स पकड़ियो वियो, ज़ाहिर केतिरो कयो वियो आहे? जी हा, इहो पिणु अचरज जोगी ॻाल्हि आहे त हिकिड़े कंटेनर में जिते 1000 मण लोड खयो थो वञे, उन मां सिर्फ़ु उन जी केबिन मां सिर्फ़ु जेको आहे 145 किलो चर्स ज़ाहिर थियणु ऐं ॿिए चर्स जा जेके शकूक ऐं शुबात आहिनि उहे हिन वक़्त ताईं पुलिस क्लियर नाहे करे सघी। नई वधीक जेको आहे सो जांच खे वधायो पियो वञे त इहो चर्स ऐं इन ड्राइवरनि जूं CDRूं बि न पियूं कढायूं वञनि त उन्हनि जो किन किन सां राब्तो आहे। ऐं जेको चमन खां सिंध जे आख़िरी कुंड ताईं हीउ चर्स अचे थो त विच में इन जेका चेक पोस्टुनि ते उनजी चेकिंग छो न पई कई वई, उनखे अॻु में छो न रोकियो वियो, इहे सभु हिकिड़ा सवाल उथनि था ऐं पुलिस हिन वक़्त ताईं उनजी का बि पधिराई ज़ाहिर न आहे कई। असद, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।